मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को न भुलाना। देखो ये नाता निभाना निभाना, भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को न भुलाना। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त पूरी दुनिया जीअं अॼु पाकिस्तान में अक़लियत बिरादरी पंहिंजो मज़हबी त्योहार रक्षाबंधन वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो आहे। इन मौक़े ते खिपरो में साईं सेजगिर मढ़ी ऐं झूलेलाल मंदिर में रक्षाबंधन जे हवाले सां पूजा पाठ कई वई। पूजा पाठ खां पोइ भेनरुनि पंहिंजे भाइरनि खे राखी ॿधी पंहिंजे भाइरनि जी वॾी जमात जे लाइ दुआ कई। इन मौक़े ते भाइरनि पंहिंजो फ़र्ज़ अदा कंदे पंहिंजी भेनरुनि खे ख़र्ची ॾिनी ऐं भेनरुनि जे लाइ प्रार्थनाऊं कयूं, जंहिंमें वॾनि तोड़े ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते राजा भगतवाणी पंहिंजे आवाज़ में रक्षाबंधन जो गीत ॻाए आख़िर में सभिनी डांस करे हिक ॿिए खे मिठाई खाराई ऐं पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कयो, जॾहिं त पाकिस्तान जी ख़ुशहाली सलामती ऐं पाकिस्तान जी फ़ौज जे लाइ ख़सूसी दुआऊं घुरियूं वयूं। रक्षाबंधन जो त्यौहार आहे असांजे पूरे पाकिस्तान में जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वेंदो आहे। हिन ॾींहुं असीं पंहिंजी भेनरुनि खां राखी ॿधाईंदा आहियूं। भेनरूं पंहिंजूं राखी ॿधंदियूं आहिनि पंहिंजे भाउ जी सलामती लाइ ऐं असांजे मंदरनि में स्पेशल दुआऊं घुरियूं वेंदियूं आहिनि पंहिंजे वतन पाकिस्तान लाइ। सदाईं शाद ऐं आबाद रहे सिंध, असांजी सदाईं शाद ऐं आबाद रहे। पाकिस्तान जिंदाबाद। भेनरूं पंहिंजे भाइरनि खे राखियूं ॿधंदियूं आहिनि ऐं पंहिंजे भाइरनि जी उमिरि लाइ दुआऊं कंदियूं आहिनि। अॼु मुंहिंजी भेण मूंखे राखी पहिरायूं आहिनि, राखी पहिराई आहे ऐं मुंहिंजी भेण खे गिफ्ट ॾिनो आहे ऐं पाकिस्तान लाइ दुआ कई आहे। पाकिस्तान जिंदाबाद। रक्षाबंधन जो ॾींहुं आहे। भेनरूं पंहिंजे भाइरनि खे रखड़ियूं ॿधाईंदियूं आहिनि ऐं ॾाढो ख़ुशी जो त्यौहार आहे। हीउ असीं ॾाढो त्यौहार ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं ऐं मालिक करे सदाईं अहिड़ा त्यौहार असां लाइ ईंदा रहनि। राखी पारायूं आहिनि ऐं मुंहिंजी भाउ जी उमिरि वॾी उमिरि जे लाइ राखी पारायूं आहिनि। अॼु रक्षाबंधन जो ॾींहुं आहे ऐं असीं इहो रक्षाबंधन वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं ऐं असांजी भेनरूं असांखे राखी ॿधंदियूं आहिनि ऐं असीं उन्हनि खे गिफ्ट बि ॾींदा आहियूं ऐं असीं पाकिस्तान लाइ दुआ घुरंदा आहियूं। पाकिस्तान जिंदाबाद। रक्षाबंधन जो त्यौहार असीं धाम धूम सां मल्हाईंदा आहियूं। हीउ त्यौहार असांजो मज़हबी त्यौहार आहे। हीउ त्यौहार असीं धाम धूम सां ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं। हिन ॾींहं ते असांजी भेणूं असांजी वॾी उमिरि लाइ दुआ घुरंदियूं आहिनि। लक्ष्मी हिननि खे राखी पाराई वई। इन ॾींहं खां आगाज़ थियो आहे, इन ॾींहं खां स्टार्ट थियो आहे त हर भेण पंहिंजे भाउ खे राखी ॿधंदी आहे। इहो ॾाढो भलो त्यौहार आहे। इन त्यौहार ते भेण पंहिंजे भाउ खां वचन घुरंदी आहे त हुनजी सुरक्षा, हुनजी मतिलबु हेल्प करणु, हर मतिलबु कंहिं बि ॾुखे वक़्त में हुनजी हेल्प करण लाइ। ना मेरी बहना तुझसा ना कोई अपना, संग मेरे यूं ही रहना तू। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।